कराची डेवलपमेंट अथॉरिटी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मनसूबा आणींदी रहंदी आहे ऐं हाणे केडीए इंतिज़ामिया चवे थी त हिननि ग़रीबनि लाइ वॾो सस्तो मनसूबो ठाहियो आहे। हिन महांगाई जे दौर में केतिरा ई माण्हू किरायनि जे घरनि में रहण ते मजबूर आहिनि ऐं मथां वरी महांगा बिल भरे संदनि कुल्हनि ते कर्ज़ जो ॼण भार पयल आहे। अहिड़ी सूरत हाल में ग़रीब माण्हूअ खे सस्तो रिहाइशी मनसूबो मिलणु कंहिं वॾी गनीमत खां घटि न आहे। केडीए जी दावा आहे त कराची में हाणे को बि ग़रीब माण्हू पंहिंजी छित खां महरूम न रहंदो, छो त हिन इदारे सुरजानी टाउन जहिड़े इलाइक़े में ग़रीबनि लाइ अज़ीम मनसूबो तयारु कयो आहे। हिन मनसूबे खे मंज़ूरी लाइ जल्द केडीए जी गवर्निंग बॉडी में पेश कयो वेंदो ऐं पोइ अवाम खे वॾी सहूलियत ॾिनी वेंदी। पर हिन मनसूबे जा तफ़सील ॿुधी माण्हुनि जा छिरक निकिरी विया आहिनि ऐं वायूं बताल थी वियूं आहिनि। शहरियुनि हिन मनसूबे खे सिंध सरकार पारां ग़रीबनि सां मज़ाक करार ॾेई छॾियो आहे। शहरियुनि रद्द अमल ॾींदे चयो आहे त केडीए जी नज़र में 1.5 करोड़ रुपयनि खां वधीक माली हैसियत रखंदड़ शहरी ग़रीब आहिनि, छो त 1300 स्क्वायर फुट जे फ्लैट जो अघु 1,23,50,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त 883 स्क्वायर फुट जे फ्लैट जो अघु 83,88,500 मुक़ररु कयो वियो आहे। यकीनन अव्हां बि अंग अखर ॼाणे हैरान ज़रूर थिया हूंदा त हीउ मनसूबो कहिड़नि मालामाल ग़रीबनि लाइ ठाहियो पियो वञे।